सकरन लग बाणी चलबाणी साने खिलाफ वारे में जीए सिंध महाज तरफा एहतजाज किया वियो। खबर मूजिब जीए सिंध महाज तालके वारे तरफा सकरन लग बाणी चलबाणी वाक़े खिलाफ मरकजी जनरल सेक्रेटरी गफार मीरजत, जिले अगवान मोहसिन रजा अबड़ो, सिटी सदर सद्दाम दीवान, मुरीद ख्वावर, शमन चांडियो, इमदाद सुमरो, इरफान छुटो ऐं ॿियनि जी अॻवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते अॻवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त माड़ी जलवाणी में फोर्स हमलो करे माण्हुनि खे शहीद करे ऐं केतिरा ई ज़ख़्मी कया आहिनि, जंहिं जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कजे थी ऐं सुप्रीम कोर्ट खां नोटिस वठण जो मुतालबो कजे थो त हमले में मुलविस मथां FIR दाख़िल करे उन्हनि खे गिरफ़्तार करे सख़्त सज़ा ॾेई शहीदनि जे खून सां इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची